मेहर में गोठाणन पारां सरकारी जमीन ते कब्जो कराईंदड़ बासर खिलाफ एहतियाजी मुजाहिरो कयो वियो। मेहर तालके जे ॻोठ सुल्तान जतोई जे रहवासी ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि आशिक ख़ासकेली, कुर्बान ख़ासकेली, अली नवाज़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। उन मौके ते गोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त अॻूणे एमपीए अज़ीज़ जतोई ॻोठ जी सरकारी पयल खॾ ते किरेन मशीननि ज़रिए खोटराई कराए कब्ज़ो कराए रहियो आहे। हुननि चयो त 24 जरेब ज़मीन जी मालिकीअ तां गुज़िरियल 3 सालनि खां अज़ीज़ जतोई ऐं असांजे विच में मेहर जी अदालत में केस हलंदड़ आहे। असांखे ख़दशो आहे त हू ॻोठ जी सरकारी ज़मीन ते ॿाहिरियनि माण्हुनि खे विहारे खून रेज़ी कराइण चाहे थो। जतोई जेको 2017 खां वठी केस हलंदड़ आहे, असांजी सिविल थियल आहे, जेका ज़मीन ते असांखे कब्ज़ो कनि था, असां उन कब्ज़े जे ख़िलाफ़ कोर्ट बि विया आहियूं। जेका असांजी अपील थियल आहे उते दाख़िल सिविल कोर्ट में, उनजे बावजूद बि हींअर असांखे चौतरफ़ परेशान करण जे लाइ हेॾां उत्तर तरफ़ खां मुंहिंजे कमदारनि मोर्चा लॻाया आहिनि, हेॾां ॾखिण तरफ़ खां बि मोर्चा लॻाए रहिया आहिनि। गोठाणनि आईजी सिंध एसएसपी दादू खां मुतालबो कयो त ॻोठ जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk